असां जतोई साहिब सां ॻाल्हाइण जो सिलसिलो शुरू कयूं था। अच्छा, उन खां पोइ अक्टूबर जो महीनो बड़ी इंपॉर्टेंट रहियो आहे पाकिस्तान जे मामलनि में। हाणे उन खां पोइ 55 वञण जो बिल 50 पहिरीं बिल 55 में थियो अक्टूबर 55 में थियो। इहो जेको आइन 56 जो आइन जेको सजे थो उहो एक्चुअली पोइ हिन में इहा कहिड़ी असेंबली चऊं था जेका आइन में डिस्कस इहा कहिड़ी असेंबली कॾहिं इलेक्शन्स थियूं इहे? ॾिसो साईं, हूअ असेंबली त डिज़ॉल्व कई गुलाम मोहम्मद जेका पहिरीं काउंसिल असेंबली। उहा कहिड़े साल इलेक्शन थी? उहा न इलेक्शन कान थी, उहो जेके बि इंडिया मां चूंडजी आया साॻी हा जेके चूंडियल हुआ मेंबर न इंडिया जा साॻा हिते अची विया जेके जिन पार्ट ऑफ पाकिस्तान जा हुआ। ख़ुदि लियाकत अली ख़ान खे इलेक्ट करायूं ईस्ट पाकिस्तान वञा। अच्छा, हो मेंबर इंडियन लेजिस्लेटिव असेंबली जो पार्लियामेंट जो, पर इंडिया मां यूपी में जाऊं या दिल्ली में जाऊं जो मेंबर कोन हो हिते त उनखे ख़ुदि लियाकत अली ख़ान खे बि ईस्ट पाकिस्तान मां चूंड त जीअं पाकिस्तान में जेके पोइ हिसा ईंदा हिंदुस्तान जा ताकी उन्हनि मां चूंडियल हुजे। हा हा हा, ऐं उहा जेका ॾिसो केॾी ट्रेजेडी आहे साईं त उहे नुमाइंदा अवामी नुमाइंदा रहिया जेके बुनियादी तौर ते पाकिस्तान खां पहिरीं जा चूंडियल हुया ऐं उहो यको कंटिन्यू कंदा आया। ॿी त का शइ कान्हे न। इलेक्शन त थी सघे थी न साईं। इलेक्शन इहे हिन इलेक्शन 46 फॉर 45 रेफरेंडम हो न उन बेस ते त पाकिस्तान में ठहियो न। ठीकु आहे, पर उहो कंटिन्यू कंदो आहे उहो इहो छो यको कंटिन्यू कंदो आहे उहा इलेक्शन उहे सीटूं या उहे इलेक्शन या उहे पंहिंजा हक़ीक़त ॿी का सूरत कान्हे। थियणु खपे हा न, चूंडूं त थियणु खपनि न साईं। ख़ैर बिग क्वेश्चन आहे। हा, छो त हिंदुस्तान त करायूं हिंदुस्तान त 49 में करायूं। आइन ठाहे पोइ कयूं न साईं, उन नए आइन तहत करायूं न। अच्छा, आइन हुननि ईअं ठाहियो बिना पार्लियामेंट कोन ठाहियो? न उहो ई जेके उते रहिया उन्हनि ठाहियो न। अच्छा, उन्हनि ठाहियो। जेके हेॾे आया जेके सिंध जा मेंबर इलेक्ट थिया 46 में 45 जे डिसंबर में जेके सेंट्रल असेंबली जा मेंबर थिया उहे हिते अची विया पाकिस्तान असेंबली में सिंध जे तरफ़ां। जेके ईस्ट वेस्ट पाकिस्तान इलेक्ट थियल आहे उहे वेस्ट पाकिस्तान मां आया, जेके फ्रंटियर मां उहे फ्रंटियर जा आया, त माना जेके बंगाल जा ईस्ट पाकिस्तान उहे आया हिते। ईअं ई थियो त हिंदुस्तान वारनि त ठाहे ऐं पंहिंजी आइन करे नयूं इलेक्शन्स करायूं। आइन उन असेंबली ठाहियो जेको 45 वारी हुई। ठीकु आहे सी, पोइ 49 में पास करे पोइ इलेक्शन नयूं इलेक्शन्स ठाहियो त असां वटि आइन ई कोन इलेक्शन किथां थियूं। उहो ई त चऊं था त आइन थिए हा त इलेक्शन्स थी वञनि हा न। ख़ैर साईं, हाणे 58 खां पोइ अयूब खान जो अचे थो इरा ऐं उन खां पोइ वन यूनिट बि ठहे थी। वन यूनिट में मुंहिंजो तव्हां सां इहो महिरबानी करे ॿुधायो त वन यूनिट जॾहिं ठही पए त सिंध जी कहिड़ियूं पॉलिटिकल पार्टीज़ या पॉलिटिकल पर्सनैलिटीज़ शख़्सियतूं जिन मुखालफ़त कई वन यूनिट न ठहे? खोरे साहिब जो ज़िक्र कयोसीं, हुनजी कुर्बानी कराची से खोरे साहिब जो ज़िक्र कयोसीं, वञी चौधरी ठहिराइण में हुन पार्टिसिपेट कयो, मेंबरनि खे जेल में विधऊं। काज़ी फज़ला हुन ॿुधायो न अब्दुल्ला हुनखे आंदऊं न हिते पीज़ारे साहिब वरी कुर्बानी कई, अब्दुल सत्तार पीज़ारे साहिब उन कुर्बानी कई अब्दुल सत्तार साहिब। उहो चीफ मिनिस्टर जन वञी ठहण जी हिननि जी स्कीम हुई त उनखे चयो तूं वञी रेज़ोल्यूशन तूं पास कराए सिंध असेंबली खां, उन इनकार कयो, वरी उनखे डिसमिस कयो। पोइ खोड़े ताईं एबडो लाहे या प्रोडा लाहे ख़तम करे बार्गेन करे हुनखे वरी आंदा पोइ उन ज़ोरी नंढो हणी जेको आहे पास करायो। मूंखे खोड़े डिसमिस कयो, मां इलेक्टेड लोकल बोर्ड जो प्रेसिडेंट हुउसि नवाब शाह जो। तव्हांखे बि डिसमिस कयो? हा, उहो जंहिं डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड में रेज़ोल्यूशन पास करे ॾियनि त हर सिंध जा माण्हू चाहिनि था इलेक्टेड पार्टीज़ आहिनि इलेक्टेड लोकल बोर्ड में। मां इनकार कयो ऐं मूंखे डिसमिस कई। ॿियो केतिरनि लोकल माण्हू इनकार कयो सिंध मां? ॿी हिकिड़ी डिस्ट्रिक्ट काउंसिल हुई। उहा कहिड़ी आहे? मूंखे यादि अच्छा, यादि कोन्हे हिकिड़ी नव ज़िला 8। अच्छा, पोइ अयूब खान वारो त ख़ैर घणियूं शयूं आहिनि जेके डिस्कस करे सघजनि थियूं। पोइ हाणे अचूं त वन यूनिट सिंध जे माण्हुनि स्ट्रगल कई, ओॾां बंगाल जे इहो एक्चुअली बुनियादु थियो हेट्रेड जो बंगाल में बि ऐं नंढनि सूबनि में। असां वटि बि साॻी पोइ हे मथां या चौकीदार बोर्चुनि ताईं रेस्ट हाउसिस में चौकीदार बोर्ची या फ्रंटियर मां या पंजाब मां एतिरे हद ताईं जो थी वई जो सिंध में वाक़ई हिकिड़े क़िस्म जो तमामु रिज़ेंटमेंट थी तमामु सख़्तु रिज़ेंटमेंट। अच्छा साईं, वन यूनिट टुटण में जेको आहे सो कहिड़ा अवामिल आहिनि उहो तव्हां चओ त इन जो हाणे त तव्हां पोइ मूंखे अखियुनि में ॻोड़ा था हणायो तव्हां न तव्हां हिस्ट्री वॾो हिसो आहे इन ख़ासि तौर ते तव्हांजो वॾो इन में किरदारु आहे पूरे हिन दौर में। ॾुख थो थिए त विसारे वई आहे सिंध उन्हनि ख़िदमतुनि खे।
ॾुख थो थिए त सिंध जा माण्हू विसारे विया आहिनि ख़िदमतूं असां नवनि माण्हू वञी टोड़ियो साईं ईमान खे नवनि माण्हुनि वञी ॾिठो 11 नव सिंध में जा 11 किथां टोटल 11 मेंबर आउट ऑफ 11 11 मेंबरनि जी कोशिश सां वञणु टुटो अच्छा अच्छा 11 मां 9 सिंधी हुआसीं असांजी हमेशह जीएम सेठ साहिब सां टकराओ जीएम सेठ साहिब अनफॉर्चुनेटली सैयद ग्रुप जो हूंदो पेट्रोनाइज कंदो हुननि खे। त हमेशह असांजो सां टकर रहियो नवाब साहिब लोकल ज़िले जी पॉलिटिक्स में असांजो शाह साहिबनि सां टकर रहियो त तव्हां ॿ ग्रुप आहिनि जतोई ग्रुप ऐं सैयद ग्रुप हमेशह मशहूरु ग्रुप रहिया पहिरियों दफ़ो जॾहिं असां जीएम सेठ साहिब सां गॾिजी पर हुनखे साथ ॾेई असां वञणु टोड़ण जी कोशिशि कई हाणे वरी जेके इलेक्शन 56 में वञणु जूं जेके वञणु थियो असेंबली में वरी मेंबर थिया सिटिंग मेंबर जेके आहे न त वेस्ट पाकिस्तान असेंबली इलेक्शन डायरेक्ट कान थी सिटिंग मेंबर हा उन्हनि वरी कोऑप्ट कया मेंबर उन में मां बि इलेक्ट थी वियुसि नवाब शाह मञा ख़ैर साईं उहा असेंबली जेका ठही उन में हिकिड़े वोट ते मेजॉरिटी थी जेका इस्कदर मिर्ज़ा ज़ोरी ठहिराई गवर्नमेंट डॉक्टर ख़ान साहब थियो चीफ मिनिस्टर रिपब्लिकन पार्टी ठही जेके इहे पार्टियूं ईअं ठहनि थियूं न नामो निशान बि कोन्हे को उहा बि ईअं ठही जे विच में के ॿियूं पार्टियूं ठहियूं डॉक्टर ख़ान साहब थियो वेस्ट पाकिस्तान जो चीफ मिनिस्टर ऐं हिकिड़े वोट ते हाणे हलंदे हलंदे दौलताना साहब असां सां नेगोशिएट कयो हाणे ठहण में बि वॾो किरदारु हो दौलताना साहब वञी हिन में बसि जेको हुनजो मूं होल्ड ॾिठो दौलताना जो वेस्ट पाकिस्तान असेंबलीअ में अच्छा हा साईं 70 में वरी जुलूस में वठी ईंदो हो पाण सां ख़ैर उहो चवंदा हाणे भला कीअं जिन छॾायूं रिपब्लिकन मंझां उन नेगोशिएट कयो असांजो हिकिड़ो ग्रुप ठहियो उन ग्रुप में असां लीडर कयोसीं जीएम सेठ साहिब खे जीएम सेठ साहिब पीर इलाही बख़्श अब्दुल ख़ान जतोई अब्दुल मजीद जतोई गुलाम मुस्तफ़ा जतोई सैयद हसन बख्शा इमाम अली उनर ऐं शेख खुर्शीद हैदराबाद जो ठीकु सही ये 8 थिया हिकिड़ो मूंखां विसरो थो वञे ऐं ॿ हुआ हिन मां फ्रेंड थी वञा असांजो ग्रुप ठाहियो नेगोशिएशन्स थियूं दौलताना सां इहो असांजो शब्द वञी टोड़ियो असां तव्हांखे हीअ हुकुम टोड़े अथनि 11 ॼणा पिया वञे वोट हिकिड़े जो फ़र्क़ु हो रिटन एग्रीमेंट थी दौलताना सां त असां वञी टोड़ींदासीं तव्हां हुकूमत टोड़े ॾियो असांजी हुकूमत ठहे त वञी टोड़ींदासीं इहो जो थियो त गवर्नमेंट टुटी पई ऐं इस्कंदर मिर्ज़ा गवर्नर्स रूल हुयो गवर्नमेंट ठहण न ॾिनो मुस्लिम लीग खे गुरमानी हो गवर्नर्स रूल लॻो हुते उन ज़माने में चवंदा 92A सेक्शन 92 माना गवर्नर्स रूल वरी हुननि असां त नेगोशिएट कयो रिपब्लिकन वेंदा हा थियो ईअं न कयो असां न तव्हांखे वञी टोड़े ॾियूं असांजी मदद कयो त असां वरी वापसि हुकूमत ठाहियूं असां उन्हनि खे बि चयो बाबा जेको टोड़े असांजी हिमत जेको टोड़े ॾींदो वञी उन्हनि सां एग्रीमेंट थी रिटन इहो कहिड़े सन जी ॻाल्हि आहे इहो साईं 57 एग्रीमेंट थी सेशन घुरायो वियो गुरमानी सेशन घुरायो मिर्ज़ा शेख सेशन घुरायो त हाणे असांजी गवर्नमेंट वरी थी ठहे नाज़रीन हिकिड़ो वक़्फ़े खां पोइ वरी पाण वेलकम बैक नाज़रीन असां पंहिंजे गुफ़्तगू जो सिलसिलो उतां शुरू कयूं था जिते असां छॾियो जी मजा साईं सेशन थियो रिपब्लिकन जी गवर्नमेंट ठही डॉक्टर ख़ान साहिब खे वापसि कोन वधऊं शेख रशीद हो सिटिंग IG पंजाब जो शेख ख़ान अब्दुल रशीद ख़ान सिटिंग IG हो पंजाब उनखे वठी हाणे छाकाणि डॉक्टर ख़ान साहिब फ्रंटियर जो न या हिकिड़ी रही आहे गेम उनखे असां न थिया आहियूं त भला वरी फ्रंटियर जो हुजे
उनखे वठी खड़ा उनखे चीफ मिनिस्टर कयूं हाणे आईजी खे चीफ मिनिस्टर हा आई जी कॾहिं उन में त माने इहो कोन त 2 साल गुज़रनि या छा इहो पोइ 73 जाइन में सो चई उहो चीफ मिनिस्टर थियो ऐं हिन रेज़ोल्यूशन आंदो रिपब्लिकन पार्टी टू ब्रेक वन यूनियन हाणे मुस्लिम लीग वारा फासी पिया त राइटिंग में असांखे ॾिनऊं त असां जोड़ींदासीं हाणे अची तव्हां उते मुखालफ़त कंदो सभु कुझु तव्हां मतिलब लाइ कयो न माना उसूल तव्हां इहा ॻाल्हि क़बूल कान पई कई ठीकु उन राइटिंग वारे एग्रीमेंट जे करे फासी पिया उन में अची वोट ख़िलाफ़ कोन ॾिनो और ॿाहिरि रहिया वेठा रहिया वोट में कोन शरीक थिया क़रीबन यूनियनिमस रेज़ोल्यूशन पास थियो जेके रिपब्लिकन मेंबर्स आहे त ॿिनी शायदि वोट कोन कयो हिकिड़ो शायदि गुलाम मुस्तफ़ा शाह रावलपिंडी मां ऐं कलाबाग साहिबु 7 फ़ाइदेमंद उहो ॿाहिरि बीह रहियो रिपब्लिकन हो लॉबीअ में ईअं 2-3 जेको आहे सो कयो पर यूनियनिमस पास थियो त इहा वञो टुटणु खपे इहा 57 जी ॻाल्हि 56 रेज़ोल्यूशन थियो वञो त कोन टुटो 58 में अची वियो इहो माशाल्लाह अची वियो गवर्नर्स रूल लॻो बजट सेशन 56 में पोइ इहा 56 या 7 आहे जॾहिं रेज़ोल्यूशन पास थो थिए छाकाणि 3 महीना विच में गुज़री विया जो गवर्नर्स रूल रहियो पोइ एंड आया कीअं पर हिस्ट्री त ॿुधाए कीअं वरी टुटो ठीकु रेज़ोल्यूशन पास थी वियो वञे त कोन टुटो मार्शल अची वई असां हिते हैदराबाद में अयूब ख़ान जी हुकूमत ठही वई मां MN इलेक्ट थी वियुसि ॿाहिरि जी इलेक्शन में मुंहिंजा वोट आहे हाईएस्ट ऑफ पाकिस्तान ऑफ टुडे सभिनी MNAs में तव्हांजा सभिनी खां वधीक वेस्ट पाकिस्तान उन वेस्ट हाणे पाकिस्तान टुडे सॼे पाकिस्तान में मोहम्मद अली बोगरा जा हाईएस्ट अच्छा मुंहिंजा नंबर 2 पाकिस्तान में ओॼो पाकिस्तान में त मुंहिंजा हाईएस्ट आहे साईं सिंध में हिते बेज़ारी पे हली वरी विच में इहो वरी कोन टुटो अयूब ख़ान अची वियो शागिर्दनि जूं तहरीकूं हलियूं ऐं तमामु घणो हा हिते मखदूम साहिब बंगले ते पहिरीं मीटिंग थी जनाब मखदूम साहिब असां सभई शरीक थियासीं इहो कहिड़ो सन आहे साईं थोरो महिरबानी करे साल थोरो ॿुधाईंदा नियर अबाउट ज़ाहिर 65 खां पोइ वार खाए न इहो इलेक्शन खां पोइ न 60 इलेक्शन्स खां पोइ 62 जे इलेक्शन खां हा 62 इलेक्शन खां पोइ एग्ज़ैक्टली पोइ ठीकु असां मेंबर थी अयूब ख़ान मज़बूत सदर हो उन ज़माने जी ॻाल्हि तो फ़ैसिलो कयोसीं हाणे बाबा असां सिंध जा मेंबर हिन किसे खणूं वञूं टोड़ियूं कमेटी ठही इन में जेको आहे सो सेशन ढाका पियो हिन मखदूम साहिब खे असां कयो MNS जेका कमेटी ठही सिंध जी उनखे सदर कयोसीं मूंखे कयूं सेक्रेटरी तो मीटिंगूं मुंहिंजे स्वीट में शाहबाग होटल में रहंदा हुआसीं मुंहिंजे होटल जे स्वीट में थींदियूं हाणे इन में दरिया ख़ान खोसो साहिब शरीक जेको आहे कमेटी गुलाम ख़ान मरहूम मर साहिब चयो त बाबा मां हिन विच में कोन आयुसि उन अयूब ख़ान तमामु ज़ाती रस्तो असांजो हो तव्हांखे ख़बर अयूब ख़ान हर साल मुंहिंजो महिमान शिकार थींदो हर साल मुंहिंजो महिमान हूंदो ख़ैर हिते सिंध जो मसइलो थिए ज़ाती तलकात नाराज़गी बि थी उहा ॿी ॻाल्हि थी पीर साहिब पगारे जिन चयो त मुंहिंजो जेको आहे MNA उन ज़माने में वरी पमर साहिब हो नामीनी पीर साहिब ख़ैर गुलाम क़दर पमर या गुलाम क़दर उहो आउट रहियो असां सां हिन मीटिंगुनि में शरीक कोन थियो पोइ आयो नवाब शाह ज़िलो उतां मां हितां हो पंहिंजो सादिक अली मेंबर सांगड़ में उहो शरीक पीर गुलाम मसूद शाह मेंबर हो थरपारगढ़ में उहो शरीक हितां हैदराबाद में 2 मेंबर हुआ जनाब मखदूम साहिब ताबू मौला साहिब उहो शरीक ऐं मीर एजाज़ मीर गुलाम अली ख़ान वफ़ात करे विच में उन जाइ ते मीर एजाज़ अली ख़ान उहो शरीक ऐं होॾां अब्दुल अमीन ख़ान
दादू मां छठी जी मूंखे यादि कोन्हे त केरु हो, या सदकरी मेम साहब हो या मोहम्मद यूसुफ चांडियो हो, अच्छा मूंखे उहो पूरो यादि। ख़ैर सही, मतिलबु काफ़ी सॼो ज़ाय गॾु थी आई। हाणे मुंहिंजे कमरे में असां ॿियो स्टाफ त कोन्हे, हुते नेशनल असेंबली जो हेडक्वार्टर हो ढाका। वही हाणे गवर्नमेंट जो कैपिटल रखियो इस्लामाबाद जेका नई फ़ैसिलो कयूं, ऐं हो थियो ढाका थियो असेंबली जो हेडक्वार्टर, नेशनल हेडक्वार्टर। मीटिंगूं थियूं हे थियो, हाणे असां छा कयूं साईं, वीचारा सिंधी ॿ टे हूंदा हिन में नेशनल असेंबली में, स्टेनोग्राफर ऐं टाइपराइटर, उहे ॿ ॼणा वीचारा ईंदा, उहे टाइप कंदासीं, ड्राफ्ट ठाहींदासीं, हिक बिला टाइपिस्ट ॿिया बि हूंदा की एसओ वग़ैरह सेक्शन ऑफिसर, उहे वीचारा ईंदा मदद कंदा। फाइनल ड्राफ्ट पिया ठाहियूं, अयूब हद ढाका आयो हुते उन सेशन जे दौरान। असां इहो अॻी फ़ैसिलो कयोसीं अयूब ख़ान खे मिलूं पहिरियां। असां मुंहिंजा कंहिं ॿुधायो अयूब ख़ान खे त वरी कंस्पिरेसी पई थी थिए वञी टोड़ण लाइ, ऐं सॼो मामिलो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे कमरे में पियो थो हले, असादर पियो उते हले, ऐं ॿुधाए था तव्हां। हाणे फाइनल ड्राफ्ट मुंहिंजे कमरे में टाइप थिए, त शाम जो मिलंदासीं, सही कंदासीं, पोइ अप्रोच कंदासीं अयूब ख़ान खे। ओचितो टेलीफोन आई मूंखे, उकेरी साहब, भुटे साहब जो कढियमि त पंहिंजो उकेरी साहब मिस्टर ज़माने, माना ही जेको मामिलो इलेक्शन 65 खां पोइ जो आहे, 65 इलेक्शन थी चुको आहे, 65 खां पोइ जो, माना वार खां पोइ जो आहे, 65 जेका वार थी 65 खां पोइ जो आहे। सेकंड भुटे साहब खे 60 पोइ कोन्हे 66 में कढियमि, हा 66 उहो त चवंदा ॿी इलेक्शन खां पोइ, 6 इलेक्शन खां पोइ इमीडिएटली पोइ, उहो ई जॾहिं भुट्टो साहिबु छॾे अचे उन ज़माने जी ॻाल्हि आहे। उकेरी साहब मूंखे हाणे मूंखे आई फोन उकेरी साहब जी, त साहिबु तव्हांखे मिलणु था घुरूं, पंहिंजो घर अथव, वरी महिरबानी जॾहिं उन अचो, मूंखे कोन्हे हेठां मूंखे फोन कयो त रिसेप्शन वञा, 2 मिंटे में साईं दरवाज़ो खड़कियो, ॾिसां त केरु आहे, उकेरी साहब बीठो आहे, हुन सां गॾु अब्दुल गफ़ूर होती साहब हो मिनिस्टर कॉमर्स, ऐं उहो थियो सेक्रेटरी जनरल मुस्लिम लीग जो कन्वेन अयूब ख़ान जो, उहो गॾु अथसि। भॼी से हाणे मां टाइपराइटर खयों, हुननि वीचारनि पना खयां, बेडरूम में हुनखे उछलायोसीं, अंदरि घड़ायोसीं, बेडरूम दर बंदि कयमि, खोलियुमि त थोरो टाइम थो लॻो, आया वेठासीं, क्या हाल है, कैसे, काफ़ी चांहि, ॿाहिरि वेठो था, स्वीट हो ड्राइंग रूम में वेठासीं, हुनखे बेडरूम में मोबाइल प्रेसिडेंट साहब ने भेजा है कि आप उसकी पार्टी में हैं, उसकी पार्टी के पार्टी इलेक्शन इंडिपेंडेंट हुई, जंहिंमें चयो न मुंहिंजो हाईएस्ट वोट आहे, 5 ताईं तेसि ताईं असां भुट्टो साहब सभिनी असां चाहे कई कन्वेंशन, अब अभी पार्टी के मेंबर हैं, ये डिसिप्लिन की वायोलेशन है और ये बड़ी बुरी बात है, आप कुछ ये कर रहे हैं। मैंने कहा जरूर कर रहे हैं, सिंध के लोग बेइंतहा तंग हैं, अगर इलेक्शन से जब अगर नेक्स्ट होंगी तो आप समझिएगा आप इलेक्शन नहीं जीतेंगे सिंध में, तो हमारा फर्ज है प्रेम साहब को बताएं और हक़ाइक़ हमारा फर्ज है, और हम नहीं जीतेंगे कम से कम सिंध वाले जो है, नहीं ऐसा ना करें। मैंने नहीं, प्रेम साहब को मिले, असां अॻे ई फ़ैसिलो कयो त हुनखे मिलंदासीं पहिरियां, प्रेम साहब को मिले, फिर मैंने कहा भाई ठीक है जी, असां रूबरू वेही फ़ोन कई, गफ़ूर सेक्रेटरी जनरल उन्होंने फ़ोन कई, मैंने सेक्रेटरी के, तो मैं जतोई साहब के पास, मैं उकेर साहब बैठे और कल प्रेम साहब को बताएं किस वक्त मिल दें, ये सब मिलेंगे। असां मूंखे ख़्याल हो थोरो हुन ते कयो, तव्हां चओ था तंहिंजे करे था, सेशन हली पियो, 11 बजे असांखे टाइम ॾिनो हुयो, सभई गॾिजी वियासीं। नाज़रीन हिकिड़ो वक़फ़ो था वठूं, वरी पाण मिलूं था वक़फ़े खां। वेलकम बैक नाज़रीन। जतोई साहब सां उहो ॻाल्हि पई हले, वञूं ॾिठजी अयूब ख़ान जी, जी साईं तव्हां खां पोइ अयूब ख़ान सां मुलाक़ात जो सिलसिलो थियो,
So Madhu Sahib Sharif Manu tamam kam go ghat karane wala नाजुक मिजाज शायर माण्हू so uneke muh te rekam zemo to tu yo jeko so ya bili ke gandri tu bud Hazur Singh ayu khanete exactly hier veto haite single jete hena hier came cheers उते ठाहियो क्वीन एलिज़ाबेथ आई उन जे करे हिकिड़ो नओं घरु ठाहियो चवई ढाका में करे वॾी सुठी शइ हुई कान का पोइ उनखे पोइ कयूं प्रेसिडेंस हाउस उन में रहियलु हुयो कान ऐं उनखे वॾो विरांडो हो जो बारिशदार जो नज़ारो ॾिसजे बारिशूं ॾाढियूं पवंदियूं ख़ैर उन वॾे विरांडे में वेठो ॿार ऐं केन जूं कुर्सियूं नेट जूं हिते अयूब खान वेठो आहे हिते जनाब मखदूम साहिबु पहिरियां पोइ मां पोइ ॿिया वेठासीं सभई फिरी आयासीं So, yes, अची वेही रहियो. Yes, gentlemen, what can I do for you? So, वेके वरी ॾिसे तव्हां जो मखदूम साहब हुजे सभई जेके नाला मूं वटि जेके नाला वठो ठीकु फ़क़ति मूंखे ठटे वारो नालो यादि कोन थो अचे ठीकु सादकली में माण्हू सादकली में माण्हू उहो हो हुनमें हा पहिरीं इलेक्शन में यूसुफ चांदनी साहिबु थियो 62 वारी में 65 वारी में डेफिनेटली सादकली में इहे सभई हुआ जेका नाला मां अर्ज़ु कया ख़ैर सिंह पंहिंजी कढी आहे मूं वटि पियो ख़त लिखियो त माण्हू उहो शाये कंदुसि उन में जेको असां डॉक्यूमेंट ॾिनो इहो कान कयो हसीन जवान पठान ॻाढ़ो हसीन जवान ॻाढ़ो पढ़ंदो वियो ऐं पापड़ियुनि में रत अची वञेसि ईअं अची वञेसि मुंहुं ॻाढ़ो थींदो वियो 3 सुफ़नि जी हुई आहे असांजी यादाश्त ॾाढो हीअं डिघी टेबल पई पढ़ी पूरो की न हीअं उछलायूं हुनखे हीअं करे उछलायूं एॾे ज़ोर सां उछलायूं सॼी टेबल तां तिरकी हुआ वञी हेठि पई हीअं साम्हूं टेबल जी जी ऐं हिन लाइ उहा बि ईअं उछलायूं उहा बि तिरकी वञी हेठि पई ब्रेक ऑफ वञो और में डेड बॉडी We can appoint a commission of High Court judges to look into the grievances. Your जेके तव्हां grievances ॾिना आहिनि नंढनि सूबनि जे grievances में असां त असांखे पंहिंजा ॾिना हा and then we look after that and try to rectify the position. And जजनि जी कमीशन ठाहे हिनखे ॾिसंदासीं हा। छा थिए हा मुंहिंजो सर I don't think that will be acceptable. हा सॼो ॿार जीअं वरी पते पियो ॻाल्हाइण जो मूंखे बि Sir, I don't think that will be acceptable. चुप थी वई ॾिठई त उते इन जेके गॾु हुआसीं इन में असांजा घणा दोस्त असां मां घणा काई फज़ला साहिब जा दोस्त हाणे जो भुटो साहिबु निकिरी आयो ॿाहिरि त काई साहिब ते बि एबडो लाइ हुन कयो होम मिनिस्टर हुनखे काउंटरेक्ट करण लाइ भुट्टे साहब खे कढण जी सिंधी counter- लीडर त हो काई फज़ला वॾे पाए जो लीडर हो अच्छा सिंध जो लीडर हिकु सिंध जा लीडर पाए जा थिया आहिनि त हिन में हिकिड़ो काई फज़ला हो हाणे असां मां हक़ीक़त मुंहिंजी तमामु घणी दोस्ती काई साहिब सां अब्दुल खान जतोई त घर में रहंदो काई फज़ल सां सॼी ज़िंदगी माना हुन सां तमामु घणी दोस्ती हाजी सादकली में हुननि सां तमामु घणी जो हाजी सादकली हुनखे पंहिंजी सीट ॾिनी जॾहिं वञी इलेक्शनूं पियूं थियनि न इहे असेंबली वारियूं त हाजी सादकली हुनखे ठटे मां चूंडायो पंहिंजी सीट छॾे अच्छा हा काई सभिनी जॻहियुनि ते इलेक्ट थियो लाड़काने मां बि ऐं ठटे मां बि पर एतिरी दोस्ती जो हुनखे इलेक्ट कराईं त मथां हुतां न इलेक्ट थी वञे मर साहिब कोन हो हुते पर उनजी दोस्ती बि त असां 4-5 ॼणा अहिड़ा हुआसीं जिन खे हक़ीक़त जीअं चइबे न की दोस्ती जी कमज़ोरी ॾिठे त असां नथा हो क़बूल कयूं जज वारी ॻाल्हि की ओके लेटस पोइ थोरो ढरो थी आई थिंक इट विल बेटर टू अपॉइंट काज़ी फज़ला कमीशन उहो ट्रिब्यूनल हाई कोर्ट जजनि जी लेट काई साहिब लुक इनटू दिस एंड विल डिस्कस विल मीट अगेन जीअं मूं चयो सर आई डोंट थिंक दैट विल बी एक्सेप्टेबल पोइ वरी थियो त काज़ी फज़ला कमीशन था कयूं मां चयो पोइ ते नाराज़ थियो मूंखे व्हाट डू मीन बाय दिस we'll go and meet, we'll have consultations, we'll certainly discuss all these issues whatever you have said, we'll discuss. But how can I undertake? I can undertake.
and accept this Qazi Fazlullah commission and all that. Say, all right, you go and meet, but don't go to the press. Very good everything. Musa cannot promise. You find Manu Sai Trokan, Micro, job, you. We'll again go and decide outside. We should go to release this to the press or not. Okay. You want to make political capital out of it? Go ahead and do it. When you get a job, so when you get a boat. Yes, in Mujtaba. Assembly general पे ऐसे assembly में ये कला खनूं थे लोग उते मिला सी चाक जी फैसला होता था ना प्रेस कॉन्फ्रेंस कभी बुधाई से निर्माण के दौरान साहित्य के दो कोशिश पैदा किए हैं यहाँ देवतानी मदद कभी साहित्य प्रेस कॉन्फ्रेंस कैसी उते जब निकलूं क्या बाहर टैक्सी में भी हम नौ जना सी नौ जना Next time we want out Abdul Amin Khan मालूम चाहिए कि अदा या थी पोई प्रेस कॉन्फ्रेंस आखिरी प्रेस कॉन्फ्रेंस हाँ यहाँ पहुँचना सी होटल थे तो मुझे मिसाल नहीं चीन जिसको कोई गोथन में कोई बिल्ली उजरा है बूढ़ में वो जब बूढ़ खोली ना तो क्या बिल्ली के दे हाँ यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस पूरी थी हाँ यहाँ बिल्ली ने वांगुर को के दे ये घना साल मिला था को न को इंदा को न को फैक्ट हुआ porque दोस्त पूरी इनमें उन्हें वो प्रेस कॉन्फ्रेंस थी बहुत उन्हें ये सब गाड़ियों का बुधाई में ही है रिलीज केस सही है रिलीज के साइड दे आए हूं प्रेसिडेंट साहब ये डिटेल्स भी प्रेस के ना होता सागे प्रेसिडेंट साहब ये जो हाई कोर्ट जी जज जी कमीशन ना असा जो सा डिमांड किया मैं प्रेसिडेंट साहब चता विल कंसीडर दिस ठीक सही पो बोटे साहब जो अलग थियण तहां जो पीपल्स पार्टी में शामिल थियण ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ी वॾी जिदोजहद आहे जेलनि में वञण मुख़्तसरन 1962 में बुढ़े साहब मोरो में मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी 1954 में मां 53 में तव्हां खां 3 साल खां वॾो बुढ़ो साहब करीबन 28 में मां 31 में हाँ ठीक 29 31 पक नेली 2.5 साल 2.5 साल मां 53 में वियुसि पंहिंजो 52 में वियुसि पढ़ण ॿाहिरि इंग्लैंड 53 में हिते इलेक्शन अनाउंस थियूं पहिरियों इलेक्शन सिंध में हो वरी ॿी स्टोरी थी अचे जॾहिं पीरीलाल बख्श हो चीफ मिनिस्टर उन ते इलेक्शन ट्रिब्यूनल में केस हुयो इलेक्शन पिटिशन थींदियूं आहिनि त पीरीलाल बख्श 2 दफ़ा वोट ॾिनो आहे हुनजे नाली जे रेफरेंस वियो हा जेका पोइ इलेक्शन जे सिंध में जेका ॿी जंहिंमें जीएम साहिब खे हारायो माना 46 जी सही उहा थो चओ न ॿी इलेक्शन सिंध वारी उहा थी ठीक ठीक ॿी मूं चयो ॿी इलेक्शन 46 वारी वाकई पंज तक में पाण खे हेॾे को वोट दाख़िल होसि हेॾे 7 तारीख़ में जेको जीएम साहिब तक में उते वोट ॾेई आयो वोट त हिकिड़ो ॾिबो आहे क़बूल न करे न चए सिग्नेचर वञनि हा चीफ मिनिस्टर सिटिंग हो चाहे हिनजी कान्हे कीअं चया सर यस सर मैं आई वोटेड ट्वाइस तॾहिं सचा माण्हू आहे सची ॻाल्हि कहिड़ी न उहो से चट चीफ मिनिस्टर त वई पर मेमरी वई डिस्क्वालीफाई थी वियो पोइ आयो काज़ी फज़ुल्ला उहो 12 महीना हुनखे वधीक हलणु कोन ॾिनो पोइ यूसुफ हारून साहब यूसुफ तॾहिं हूंदो 6 महीना चीफ मिनिस्टर थी हाणे मुस्लिम 3 आहिनि में चेंज थियो त प्राइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर जेसि ताईं असेंबली जा मेंबर न आहिनि तेसि ताईं चीफ मिनिस्टर या प्राइम नथा थी सघनि मिनिस्टर थी सघे थो अञा 6 महीननि लाइ या 4 महीना चओ साईं इहो थियो काज़ी फज़ुल्ला थियो त आनो यूसुफ हारून खे मेंबर कोन हो हाणे सागरे में सीट ख़ाली थी पंहिंजो मोहम्मद आज़म शेख सिंजोर में नवाबशाह ज़िले में ज़िलो असां वारो सां गॾु नवाबशाह ज़िलो उते चऊं टिकट ॾियो हुनखे सिटिंग चीफ मिनिस्टर त इलेक्ट थी अचे त कंटिन्यू करे उते सभिनी खोड़े वारनि सभिनी गॾिजी करे टिकट न ॾिनऊं हुनखे शाह साहब ख़ैर शाह खे मिली टिकट उहा न सॉरी उहा टिकट खोड़े खे मिली अच्छा खोड़े खे चवण करे टिकट न ॾिनऊं पोइ
उते जो डेडलॉक थियो त हिते सिंध में गवर्नर रूल लॻो ऐं जस्टिस दीन मोहम्मद थी आयो गवर्नर 49 जे एंड में या 50 जे एंड में उहो 2 साल रहियो गवर्नर रूल सम्झो त 51 ऐं 52 अने मां वियुसि 52 जे एंड में सेप्टेंबर महीने में अगस्त एंड ऑफ अगस्त उते विलायत पढ़ण लाइ हे इलेक्शन अनाउंस थियूं हिते 53 में 53 जे लाइ ऐं बाबे मरूम खे पंहिंजो हार्ट अटैक थियो सो मूंखे टेलीफोन आई तूं वापसि अच जीअं अर्ज़ु कयूं त भाउ कोन हो बाबे खे वॾो मां मां त अध में छॾे हलियो आयुसि मूंखे यादि आहे त मां इहो मार्च ताईं हुउसि मार्च में मोटी आयुसि ऐं इलेक्शन हलियूं पियो बाबा मरूं त वरी विच में अन अपोज़ इलेक्ट थी वियो ख़ैर बहरहाल मां ॿिनि दोस्तनि इलेक्शन में हेॾे होॾे हलियुसि तव्हां पंहिंजी तालीम छॾे हलिया आहियो मोटी। मां त छॾियो मां रहियुसि हुते टर्म शुरू थियो सेप्टेंबर खां वठी रहियुसि मां मार्च ताईं। नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो ऐं वरी मिलूं था वक़फ़े। वेलकम बैक नाज़रीन। जतोई साहब जीअं मूं अर्ज़ु कयो त तारीख़ साहब शख़्सियत सां असांजो सिलसिले गुफ़्तगू वरी शुरू कयूं था। जी साईं तव्हां ॿुधायो त भुट्टे साहब सां तव्हांजी पहिरीं मुलाक़ात थी 1954 में। हा इहे आयासीं इलेक्शन थी वियूं मूंखे हिकिड़ो पूरो थियो पहिरीं छाकाणि बाबा मरूम सिटिंग लोकल बोर्ड जो प्रेसिडेंट हो नवाब शाह जो असेंबली मेंबर हो तॾहिं ॿई हूंदा जेके थी सघंदा ॿई हूंदा इहो जो थियो हुनखे विसो त मूंखे हार्ट अटैक थियो आहे अलाए केतिरी ज़िंदगी छा आहे मां पुट खे पॉलिटिक्स में हाणे इंट्रोड्यूस कई वञा सो पाण सिटिंग प्रेसिडेंट इस्तीफ़ा ॾेई उते खेड़नि जी साहिबनि जी सीट इहा ख़ाली कराए ऐं मूंखे इलेक्ट कराई लोकल बोर्ड जो मेंबर पोइ वरी असां डेट पाण फिक्स कई पीउ पुट खे फ़ैसिलो करिणो सो असांजो हिस्टोरिक डेट था रखूं 1 जनवरी 54 ते मां पाण खे इलेक्ट करायो लोकल बोर्ड जो प्रेसिडेंट फिक्स बाबे मरूम करणी जो आउट गोइंग प्रेसिडेंट हो उहा बि सीन हुई पीउ लहे थो स्टेट तां पुट स्टेट ते वेहे थो साॻे नमूने सां शायदि न पर मुर्तज़ा खान पोइ थियो पर साॻे ॾींहुं ऐं इहा हिस्ट्री जो वॾो हिकिड़ो आहे। ख़ैर साईं त पहिरीं हिन ते जनवरी 54 ते मां थियो सिटिंग प्रेसिडेंट वरी 54 में ई बाबे मरूम खे थोरो प्रॉब्लम थियो डॉक्टर पिंटो हूंदो फिर रोड खां भरिसां पैराडाइज सिनेमा हूंदी इहो जेको पेरे सिनेमा रस्तो थो वञे न हेॾे पंहिंजो हाई कोर्ट ॾे जी जी इन मां हिकिड़ी रस्ते निकिरंदी फिरे रोड खे मिलाईंदी उते हूंदी अस्पताल पारसी डॉक्टर पिंटो सो सर शाहनवाज़ साहब बि मरूम बि उन अस्पताल में एडमिट थियलु ऐं बाबे मरूम बि उते एडमिट थियो माना कराची जी नंबर 1 हॉस्पिटल उहा हुई डॉक्टर सुठो चइबो त ऐं हुई हॉस्पिटल कमरा सो मूंखे बाबे मरूम चयो त सर साहिब दा पुट आहे नौजवान आहे ऐं बैरिस्टर थी आहे ऐं बाबा को मिलो हा ज़रूरु कमरा गॾा बाबे जा ऐं मरूम जा ऐं सर साहिब मरूम जा सर साहिब खां चई साईं तव्हांजो फर्ज़न केॾी महिल ईंदो चई शाम जो 4:30 चई या 5 बजे जो टाइम मूंखे चई तूं बि अचु हुन ते वरी मां वियुसि मुलाक़ात थी हेलो बसि ॾिसो ख़तमु 54 खां पोइ वरी मुलाक़ात कोन थी भुट्टो साहिबु थियो 58 में मिनिस्टर उहो अक्टूबर जो महीनो माशरा लॻी उहो साल उहो ई ख़तमु थी वियो 59 जे एंड धारे इहो छो सिलसिलो त हाणे इलेक्शनूं थींदियूं इहो थींदो ख़ैर भुट्टे साहिबु रखियो प्रोग्राम नवाब शाह जो शायदि दिसंबर महीनो शायदि आई कांट रिमेंबर एवरी मंथ सो उतां असां वटि हूंदो शेख साहिबु डिप्टी कमिश्नर लंबो हो कद जो ख़ैर उन ज़माने में असां कलेक्टर चवंदा डिप्टी कमिश्नर उन खे फ़ोन कयईं उनजी सेक्रेटरी कई उन ख़ुदा त गुलाम मुस्तफा जतोई खे चयो त ज़रूरु अचे नवाब शाह मां हुनखे मिनट थो करां मां
अब्दुल में खान जतोई काजी फजला शिकार थियासीं काजी फजला तमामु क़रीबी तहरीक रहियो असांजो त एडीएम चवंदा हुआ उन ज़माने में हाणे त आहे अलाए कोन्हे एडीएम हाणे कोन्हे हा हाणे एडीएम न एडिशनल डिप्टी कमिश्नर एडिशनल डिप्टी डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट हा सो साईं पोइ ॾिसूं मां ॾिसां शिकारे बीठा थी त लुंडे वारे पासे त कार पई थी अचे कार में एॾे जंग में केरु ईंदो ख़ैर साईं मोरे जे ॾखण में आहे लुंडो हा मोरे जे इहो घुमाथी वारो रस्तो हा ॾखण में आयो पोइ सुञातो मिलियो मूंखे चई साईं डिप्टी कलेक्टर साहिबु मोकिलियो आहे जनाब भुट्टो साहिबु फलाणे ॾींहुं अचे थो विच में 6-7 ॾींहं तव्हांखे मिलण लाइ ख़्वाहिश कई अथई सो मां ख़ासि तरह आहियां तव्हांखे इतला कनि ॿुधाइण त डिप्टी कमिश्नर साहिबु रिक्वेस्ट कई तव्हां अचो महिरबानी कयो ठीकु आहे बाबा हुन खां पोइ मिलियो ॾिसांसीं हाणे वियो पहिरियां ॻोठ उते वालिद साहिबु चयोसि त हीअ शिकार ते विया अथई हुन ॿुधायोसि त हिते वञ मुण कहिड़ी वायो माण्हू पुछियो बाबा छो आयो साईं पुट साहिबु अचे थो नवाब छा आयो प्रोग्राम ॿुधाइण बुटे साहिब जे तरफ़ां मैसेज हो त मूंखे अची मिले सो बाबा वञ रम कोन वैसा ज़िंदगी में 2 या 3 दफ़ा थिए थो पीउ पुट जे विच में पर मां भए थो 2 दफ़ा या वधि में 3 दफ़ा मूं वालिद साहिब जे फ़ैसिले खे कन्फ्रंट कयो डिफाए कयो हूंदो मैं कोन वैसा अरे बाबा महिमान सर साहिब दा पुट हाणे सर साहिबु ऐं ॾाढो माण्हू बॉम्बे में गॾु हो मेंबर सर साहिबु हिकिड़ो दफ़ो थियो तॾहिं इहो हिकिड़ो ज़िलो हो लाड़काणो ज़िलो 1922 ताईं इहो हूंदो पंहिंजो इहो 7 ताईं अच्छा दादू जहिड़ो हिसो हुनजो त दादूअ खां मथे मेहर ककड़ इहो हूंदो लाड़काणे ज़िले सां जीअं असांजो यको ज़िलो हो न हिकिड़ो शहदारपुर संजोरो जी 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 त उन नवाबशाह ज़िलो ठहियो 12 में उहो दादू ज़िलो ठहियो 22 में 22 ते हिकिड़े ज़िले में त हिकिड़ो हिकिड़ो थींदो आयो लाड़काणे मां उन ज़माने में सर साहिबु ॿारो थियो ऐं बहादुर गुलाम मोहम्मद इसराणो थियो ऐं साईं खोड़ो साहिबु थियो ऐं सर साहिबु अब्दुल में हंजत जो वारिस साहिबु इहे 4 टर्म जेके रहिया बॉम्बे असेंबली जा इहे रहिया त ॾाढो माण्हू सां हिकिड़े टर्म में गॾु हुते त उहा वाक़िफ़ियत पुराणा क़दीमी रस्ता उहा बि सो साईं चई बाबा सर साहिबु नाल तालिक़ कयो तेरे ॾाॾे दा सभिनी दा मां चुप जंहिं चयो पर इहो ज़िद मैं कोन वियुसि ॾाढो नाराज़ थियो महिमान थी पिया आंदे तूं हया कर मैं कोन वियुसि ख़ैर ते मां लिटरली कोन वियुसि ख़त लिखी मोकिलियो ओहो वटि पियो आहे तूं यादगार भुट्टे साहिब जो ख़त पियो आहे एड्रेस ग़लति गुलाम मुस्तफा जतोई पोस्ट ऑफिस दौलतपुर ख़ैर रोनो पिलंदो रेट जी ख़ैर अची मिलियो ख़त ॻोठ जेको न स्पेशली केम टू नवाब शाह I wanted to meet you and I'm sad that we could not meet. Now whenever you come to Karachi and when I am there, please make it a point to meet me. मां कोन मिलियुसि भाई बहनों मूं चयो मुंहिंजो मार्शल दा मिनिस्टर आहे उहो सिंधी जवानी जो थोरो चकर इहो मुंहिंजो मार्शल दा मिनिस्टर आहे असांजी दोस्ती काज़ी फज़ुल्ला ऐं मीर ग़ुलाम अली नाल भाई बहनों मीर ग़ुलाम सां तमामु घणो दोस्तो तमामु इहे उन में खुड़े साहिब एतिरो विझो कोन बाक़ी काज़ी फज़ुल्ला ऐं पंहिंजो साहिब मरून ऐं ग़ुलाम अली मां दुनिया सिंह खे रखियसि मैं लाहौर थी पियुसि न मिनिस्टर आहे मैं उते बीठा हुआ लाइन इहो जेको सिंधी चकर इहो नौजवानी जो चकर पर इहो बहानो ॾेई मां कोन हाणे दुनिया खे रखियसि माण्हू खे रखियसि ख़ैर मां कोन मिलियो हाणे 59 में जो इलेक्शन बीडे जूं 59 में थियूं शुरू इहे मेंबरनि वारियूं हेॾे होॾे विच में काफ़ी टाइम गुज़री वियो 6-7 महीना फोन कयईं उते कराची भुट्टे साहिब जी अंदरि मिलो
मुंहिंजो हाज़िर साईं मां कोन पियुसि वरी को ॿिए चकर ते आयो फोन कयईं ऐं उन ॾींहुं मां वाक़ई घर कोन हुउसि वरी जो नौकरनि चयोसि त कोन्हे को त सम्झी मां अवॉइड थो कयां पर ध्यानदारी सां हिन इलेक्शन जी तयारियुनि जे सिलसिले में मां डिनर कई इन में एयरपोर्ट ते हूंदी कैफे डी फ्रांस हा उते वॾो हॉल हूंदा आहिनि फर्स्ट क्लास सभु उते हुआसीं मां होस्ट मां हुउसि मां काई फज़ला साहिब अब्दुल ख़ान जतोई हुराणे बि पठान ऐं साईं सादिक अली महमूद साहिब इहो ई त हाणे इलेक्शन कीअं लड़ियूं बाबा कोशिशि कजो बीडी इलेक्शन अॻे असेंबली हिननि मां ई थींदियूं चई त पंहिंजो रेस वॾो आहे नौकर जो हा साईं आहे कि मां ॻाल्हाईंदुसि चाचे सां ॻाल्हाईंदुसि भाई माण्हू सां ॻाल्हायो की चाचा ॾिसो था तव्हां मुलाक़ात कराई असांजा क़दीमी रिश्ता तव्हांजो पुटु मूंखे ॾाढो अवॉइड थो करे चवंदा चयोसि त मिले न बाबा ज़रूरु मिलंदो छो न मिलंदो कीअं न मिलंदो चाचा केॾे विया आहिनि सादगी बुज़ुर्गनि वारी चई बाबा मूंखे ॿुधे न की एयरपोर्ट जेका होटल आहे फिरांस वारी अलाए छा उते अथसि दोस्तनि जी मानी कई अथई उते ठक पुटु साहिबु उते असां वेठा आहियूं ॾिसो पुटु साहिबु आहे फेडरल मिनिस्टर असां दौड़ इंडियन अचे भई एयरपोर्ट ते छो ईंदो सिधो असांजे टेबल ते उथियासीं मिलियासीं वेझो आयो कि what is conspiracy going on against me अच्छा Killy what is conspiracy going on against me से नो conspiracy हो बंदर खाऊं खैर गरी खन वेठो कि मूंखे वञिणो आहे ॿियनि करे उते मूंखे चयो मूंखे ज़रूरु मिलजां पोइ हक़ीअ मां ॿिए ॾींहुं वञी मिलियुसि मूंखे चवंदो इलेक्शन गॾिजी लड़ूं मूंखे हाज़ुरु लड़ंदासीं हाज़ुरु साईं बिल्कुलु हाणे इलेक्शन जो प्रोग्राम अची इहे ॿी इलेक्शन थी वञे हाणे असेंबली इलेक्शन जो थियो दौर शुरू वरी मूंखे फोन कयईं वरी मां वियुसि हाणे मां असांजे सिंध जो दौरो थो रखां सभिनी तकड़ि में ईंदुसि ऐं तव्हां वटि बि ईंदुसि फलाणनि तारीख़ुनि ते महिरबानी वरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे महिरबानी सो जिन ॾिठो त मां घणो करे सैलून में ट्रेवल कंदो हुउसि बुढो साहिबु फेडरल मिनिस्टर सैलून में ट्रेवल कंदो हुउसि सैलून में आयो असां रिसीव कयोसीं नवां स्टेशन ते राति जो तमामु वॾी डिनर कई लोकल बॉय वारे डिस्ट्रिक्ट बोर्ड जे लान ते हिते कंदा माण्हू घणा सिंधा हूंदा तमामु वॾी डिनर ऐं मुंहिंजे तक में घणो करे हाइस्ट मेंबर हुआ घणो करे बीडीस ज़िलो कोन पिया टोड़नि हिन करे ज़िले जो ज़िलो जेके पंहिंजा उहे बि साईं मुंहिंजा जेके विच थरा उहे बाया बाक़ी जेके ख़ासि हुआ सैद ग्रुप जा उहे त कोन आहे यकीन पर तमामु वॾी डिनर ॿिया मेंबर न ॿिया बि चङा मुड़ुस वॾे असां वॾी महिरबानी मुंहिंजे लाइ तकलीफ़ कई त नौजवान आहे पढ़ियल लिखियल आहे ॿियो उमेदवार जेको आहे सुभाणे एतिरो पढ़ियल कोन्हे उन्हनि जा पुराणा ख़्याल आहिनि वॾी महिरबानी तारीफ़ कयईं मुंहिंजे लाइ वोट कयईं मूं सां शुक्र अदा कयो वरी वठी वियो मां सर्किट हाउस रहियो उते मूंखे चईं व्हाट इज़ प्रोग्राम फॉर टुमारो मूंखे चयो नो प्रोग्राम फॉर टुमारो चई मतिलबु जेके बि दीन खे मिलणो संभव मूं ते घुराया सभिनी खे तव्हां मिलियो तव्हांजो वॾो कुर्ब तव्हांजो वॾो करम तव्हां जेके चार लफ़्ज़ चया मुंहिंजे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी चई मां त ॿ ॾींहं लाड़कणे उतरादी हूंदी मां त ॿ ॾींहं रखिया आहियोसि नॉर्थ ज़िले लाइ त तालके हेडक्वार्टर में हलंदासीं सकण हलंदासीं मोरे हलंदासीं कंडेर हलंदासीं नौशेर हलंदासीं ॿ तालके हेडक्वार्टर ॾींहं में कंदासीं मां परीहं वञो वञा पोइ शाम जो परते अॼु हिन सुबुह जो ऐं ॿिए ॾींहुं मां हली वञा परते मूं त किथे कोन रखियो इहा ध्यानदारी ॻाल्हि आहे अलाह खे जवाबु ॾियणो पवंदो मुंहिंजी नियत ख़राबु हुई त मां थोरो न खणा मुर्तज़ा साहिब जो त मां अची ख़बर त मां वर्क कई तोसां ॿ ॾींहं मूं ॾिना ईअं इहो बि ॾिठो त माना जीअं थियो त बाबे साहिब जो ॾंडो सभु कुझु थियो नाराज़ थियो सो यू वांट टू गेट रिड ऑफ मी रिड ऑफ जी ॻाल्हि कान्हे का हलूं था ॻोठ कचहरी था कयूं सभु कुझु थींदो चईं न चई रखसवारी मिलंदी हाणे हुनजी सैलून हुई न आयो सैलून में हो
इहा ख़बर कान्हे मूंखे सैलून खे छॾे ॾिनो अथई 2 ॾींहं हिते नवाबशाह में पूरी राति वरी ॿी रहणो ख़ैरपुर में उते हिकिड़ो या 2 ॾींहं सखर 2 ॾींहं पोइ लाड़काणे जो इहो सॼो हफ़्ते जो प्रोग्राम इहो लाड़काणो पहुता वरी जैकबाद वरी मुंहिंजो सभु तव्हांजो आहे छा कहिड़ी ॻाल्हि आहे ख़ैर साईं 2 टे कारूं कयूंसीं मूंखे यादि आयो असांजो दोस्त हूंदो हो चौधरी मुख़्तियार तव्हां ॾिठो हा हा नवाबशाह वारो उनजी कार उहो गॾिजी वियुसि ऐं ॿी असांजी कार ॿी कार ऐं एक्स्ट्रा 3-4 कारूं रवानो थी वियो इलेक्शन थी वयूं ऐं मूंखे फोन कयईं कराची त कॾहिं था अचो इस्लामाबाद सेशन जो तारीख़ मुक़ररु थी वई मुंहिंजे मां 15 तारीख़ अचां इतफ़ाक़न पीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह मरहूम बि साॻी तेज़गाम में हलियो पियो इस्लामाबाद जंहिंमें मां पियो हुयुसि उहे न्याज़बंदी वाक़िफ़ियत हुई गपशप वक़्ते उते पहुतासीं मुंहिंजी बुकिंग हुई फ्लैशमैन होटल में पिंडीअ में असेंबली पिंडी में ई असीं कैपिटल त पोइ ठहियो न नालो रखियो अयूब हाल हिकिड़ो हाल हो आर्मी जो जंहिंमें असेंबली कयूं पहिरीं अयूब खान वरी असीं अयूब खान हाल नालो रखियो अयूब हाल मूंखे रिसेप्शन वारे चयो होटल वारे मैनेजर त इहो साईं मिनिस्टर साहब की भुट्टो साहब की 2-3 मरतबे फोन आई है तो मैंने कहा कि अञा असां कोन पहुता होटल में ख़ैर वेठासीं अनपैकिंग वग़ैरह कयोसीं इन विच में पीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह खे घुराए वरितईं पाण ॾे कलाक खन में पीर साहब ऐं पाण ॿई तव्हांजे होटल ते अची पहुता मुंहिंजे होटल ते आया